नाज़रीन ख़बरें नए अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलिर मां रिपोर्ट नजीब अहमद ख़ासि के लिए कराची मेड़ मां कराची ईंदड़ औरत मौसम बाड़ी समेत जमाली पुल तां गुम। वारसन हिकु मौसम बाड़ी समेत जमाली पुल तां गुम। वारसन पारां अगवा जो शक NC दाख़िल। वारसन पारां मौसम बाड़ी ऐं औरत जी ॻोल्हा लाइ आला अख़्तियारनि खां मदद जी अपील। तफ़सील मूजिबि मेड़ खां जमाली कोच में कराची ईंदड़ औरत ताहिरा ज़ाल आबिद अली पंहिंजे 3 वरियनि जे पुट सजाद अली सां गॾु जमाली पुल लहण खां पोइ अचानक गायब थी वई। वारसन पारां वाक़िए जी NC सचलकोट थाणे ते दाख़िल कई वई। गुम थी वियल औरत ताहिरा जे मुड़ुस आबिद अली ॿुधायो त मुंहिंजी घरवारी मुंहिंजे 3 वरियनि जे पुट सजाद सां गॾु मेड़ बस अॾे खां जमाली कोच में वेठी चेकापस कराची अची रही हुई, जेका राति जो 9 खां 10 वॻे सचल थाणे जी हद जमाली पुल लहण खां पोइ ओचितो गायब थी वई आहे। काफ़ी ॻोल्हा बावजूदि घरवारी जो किथे को बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। हिन ॿुधायो त गाॾीअ जे ड्राइवर सां राब्तो कयो, जंहिं ॿुधायो त असांजी गाॾीअ में सिर्फ़ु 3 औरतूं सवारियूं, जंहिंमां हिकु लाड़काणे मां, ॿी मेहड़ खां ऐं 3 ख़ैरपुर नाथन शाह खां चढ़ियूं हुयूं, जेके जमाली पुल ते लथियूं हुयूं। मेड़ मां सवार फैमिली सां मासूम ॿाड़ो गॾु हुयो। आबिद अली ॿुधायो त घरवारी पुट जी ॻोल्हा लाइ मिट माइटनि सुपर हाईवे समेत कराची जे तमामु बस अॾनि ते जांच कई आहे, पर किथे संदन को ॾस पतो नाहे पइजी सघियो। आबिद अली IG सिंध एडिशनल IG कराची SSP ओभर खे घरवारी ऐं मासूम पुट जी ॻोल्हा जी मदद जी अपील कई आहे।